मुल्क में कोरोना वायरस विगे 67 मरीज फौतन जो अंग 1688 थी वियो। वबा सटलन जो अंग 80,463 थी वियो। सिंध में 31,688, पंजाब में 29,499, बलूचिस्तान में 4,740, KPK में 10,897 और इस्लामाबाद में 3,000 केस रिपोर्ट। गिलगित बल्तिस्तान में 799 और आज़ाद कश्मीर में 284 केस रिपोर्ट। मुल्क में 28,923 माण्हू वायरस के शिकस्त ॾेई सेहतियाब थी विया। सॼी दुनिया में कातिल कोरोना वायरस जूं तबाहकारियूं जारी। वायरस सबबि 1,07,690 माण्हू मुतासिरनि जो अंग वधी 64,70,886 थी वियो। सॼी दुनिया में हिन वक़्त ताईं 29,85,720 मरीज़ सेहतियाब थी विया। खैबर पख्तूनख्वा सूबाई असेंबली जो मेंबर मियां जमशेद कोरोना हथां ज़िंदगी की जंग हाराए वियो। मियां जमशेद केतिरनि ॾींहनि खां इस्लामाबाद जी हांगी अस्पताल में इलाज हेठि हो। सिंध हुकूमत जे 3 महीननि जी बंदिश खां पोइ कराची में पब्लिक ट्रांसपोर्ट खुली वई। बसुनि में हुकूमती हुक्मनि ते अमल दरामद थींदे नज़र न आयो। सैनिटाइज़र ऐं मास्क पाइण वारे रुझान ते पिणु अमल दरामद न थी सघियो। ट्रांसपोर्ट वारे सूबाई वज़ीर अवैस कादर शाह जो चवणु आहे त SOPs ते अमल न थियो त गाॾियूं बंदि कंदासीं। नून लीग सदर शहबाज शरीफ जी उबूरी ज़मानत वारी दरख़्वास्त ते ॿुधणी अॼु थींदी। लाहौर हाईकोर्ट जे जस्टिस तारिक अब्बासी ते बदल 2 रुकनी बेंच मुख़ालिफ रॻमान जी आमनी खां वधीक मिल्कियतूं ऐं मनी लॉन्ड्रिंग केस में उबूरी ज़मानत लाइ दरख़्वास्त जी ॿुधणी कंदी। जाली डोमिसाइलनि खिलाफ एहतजाज कंदड़नि जो वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह नोटिस वरितो। वॾे वज़ीर एडिशनल IG कराची खां रिपोर्ट तलब करे वरिती। पुरअमन एहतजाज कंदड़नि खे छो गिरफ़्तार कयो वियो? वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो पुछाणो चवे थो पुरअमन एहतजाज करणु हर कंहिंजो हक़ आहे। मुल्क में पेट्रोलियम इंस्पेक्शन अघनि में लॉस खां पोइ पेट्रोल अणलप थी वियो। अक्सर पेट्रोल पंप बंदि, अवाम परेशानियुनि खे मुंहुं ॾियण लॻो। घोटकी में म्यूनिसिपल चेयरमैन ऐं CMO में छिकताण वारो मामलो। लोकल गवर्नमेंट म्यूनिसिपल चेयरमैन खे 60 ॾींहनि लाइ मुअतल करे छॾियो। CMO घोटकी जो म्यूनिसिपल ऑफिस में हंगामी प्रेस कॉन्फ्रेंस। म्यूनिसिपल चेयरमैन ते करोड़ें रुपयनि जी घोबुनि जो इल्ज़ाम। CMO चवे थो चेयरमैन 60 ॾींहनि ताईं इख्तियार इस्तेमालु नथो करे सघे। वनोड़े वेझो रेडी कैनाल में कार किरण वारो वाक़ियो। कैनाल में 13 कलाकनि बाद घोटकुंवार जा लाश हथ। मक़ामी टोबन वसीले इलाही बख़्श ऐं हूर डायरी जा लाश कढिया विया। घोटकी में बि हिकु घर मां औरत जो तशदुद थियल लाश हथ। आई सिंध के मुख़्तलिफ़ इलाइक़नि में रोड हादसनि में 3 ॼणा फौत, 7 माण्हू ज़ख़्मी। मेरान नेशनल हाईवे ते मोटर ऐं कार जी टक्कर में 1 ॼणो फौत, 3 ज़ख़्मी। सचारजा वेझो चिंची रिक्शा जी टक्कर में 1 ॼणो फौत, 4 ज़ख़्मी। काज़ी अहमद जो क़ौमी शाहरा ते मोटरसाइकिल जी टक्कर में 1 ॼणो फौत थी वियो। इन मेज़बानीअ खां वधीक ॿियो तोहफ़ो छा थींदो? बाल मेज़बान, सच्चे मेज़बान जी सच्ची सुञाण। जब घर पर हो नाना तो नो बहाना। ब्लैक ब्यूटी कलॉन टैल्क, ये मेरा स्टाइल है। एनाटॉमिकल फिटिंग और एक्स्ट्रा एब्जॉर्बेंसी के साथ सबसे अच्छा, सबसे बेहतर बोना पापा बेबी डायपर। 1166 पर कॉल करके उनको मदद दिलवाएं। यही कोरोना को रोकने का तरीका है। दमदार और कड़क मजा लिए टपाल तेज दम अब और भी बेहतर लगे।